तारीफ़ पिया कनि, कॾहिं उमर फारूक जी तारीफ़ पिया कनि, कॾहिं अली सां जी तारीफ़ पिया कनि, कॾहिं उस्मान गनी तारीफ़ पिया कनि, कॾहिं हसन ऐं हुसैन जी तारीफ़ पिया कनि। सुभान अल्लाह। अर्ज़ पे कयमि अल्लाह ताला मक़ाम अता फरमाइनि। पाण करीम सां में सिजदे में आहिनि। सैयदना हसन ऐं हुसैन ईंदा आहिनि पाण करीम जे सिजदे जे मथां, पाण करीम जे मथां वेही रहंदा आहिनि। रसूल करीम साहब त फरमाए तेसीं मथो मुबारक मथे न खणंदा आहिनि जेसीं हसन ऐं हुसैन कुल्हनि था न लहनि। पुछियो या रसूल भला एॾो डिघो सिधो? पाण करीम वाले इन करे जो मथां मुंहिंजे गुलनि खे, हिन मुंहिंजे मासूमनि खे मथां का तकलीफ़ हुजे, मुंहिंजे उथण जे करे मथां ही किरी पन, ही मुंहिंजे पुठनि जे मथां सुवार हुआ, तेसीं पाण करीमनि सिजदे खे वधाए छॾियो। जॾहिं हलनि पिया पाण फरमाए त ही मुंहिंजा ही गुल अथव, ही मुंहिंजा गुल अथव। हुसैन मिनी वञा मिन हुसैन मुमा आऊं हुसैन। ज़ाहिरा त ॾुठो नाने जो नानू ॾुठे जो। अहिड़े नमूने सां पाण फरमाए त ही मुंहिंजो हसन जेको मुंहिंजो पुटु आहे, मुंहिंजो ॾुठो आहे, मुंहिंजे चेहरे जे मुशाबिह आहे। साहिब फरमाईंदा पाण करीम सत्संगनि खां बाद में असां सैदना हसन खे ॻोल्हे लहंदा हुआसीं, इन करे त सिक सां लाहियूं, छो जो रसूल करीम जे चेहरे जे मुआफ़िक़ बाक़ाइदगी सां ईअं महसूसु थींदो हो त पाण करीम सत्संग जे चेहरे मुबारक जेको आहे सो हज़रत हसन वांगुरु हूंदो। पाण करीम जो ॾुठो हो। काफ़ी अहिड़ा ॾुठाणा पंहिंजे नाने जे चेहरे मुआफ़िक़ हूंदा आहिनि। ॿियो पाण करीमनि सां चहिरो लॻंदो हो हज़रत जैफर तैयार जो, जेको हज़रत अली इब्न अबी तालिब जो वॾो भाउ हो, जेको जंग मोता में शहीद थी वियो। हज़रत जैफर बिन अबी तालिब, जेके जैफर तैयार सॾिबो आहे, छो जो झंडे खे अलम जेको इस्लाम जो हिन पकड़ियो जंग मोता में, उनखे धकु लॻो, हिकु तलवार सां धकयूं त हिकिड़ो हथु कटिजी वियो, वरी ॿिए सां लॻो त ॿिए खे धकयूं त ॿियो हथु कटिजी वियो। हज़रत जैफर तैयार पंहिंजे जेको आहे सो पोइ छा कजो कटिल हथनि ऐं कटिल ॿाहुनि सां बि उन इस्लाम जे झंडे खे किरण कोरनो आहे, पंहिंजे में शहीद थी वियो। रसूल करीम फरमायो घर वारनि खे तव्हां रो न, जाफ़र लाइ रो न। अली घर वारनि खे चए दाहूं न कयो। ऐं जाफ़र खे ॾिसां पियो मलाइकनि सां गॾु, अलाह ताला हुनखे ॿ पर ॾिना आहिनि, हथ ॾिना आहिनि, मलाइकनि सां गॾु जन्नत में उॾामे पियो ऐं सियाह पियो करे, सफ़र पियो करे। जाफ़र त जन्नत में दाख़िल थी वियो आहे। मूं मुहम्मद खे अलाह ॾेखारे पियो जाफ़र सां केरु आहे। जाफ़र तयार नबी करीम जे अहल पैदा। अल्लाह अकबर। फरमायो साहबनि त हज़रत जाफ़र खे ॾिसंदासीं त नबी करीम सां सम्झे हू बहू चेहरे जहिड़ो जाफ़र जो, छाजे करे पाण में रिश्ते में सोट हा। हज़रत अली सां जो वॾो भाउ हो, नबी करीम जो सोट हो, पाण में चेहरो निमंदो हो। हीउ ॾिसो सहाबा इकराम जा तव्हां तारीख़ ॾिसो, अहल जी तारीख़ ॾिसो, हिन में को जंग जिदाल, को फितनो फसाद हो ई कोन। मामूली रंजिशूं आहिनि। अल्लाह रज़ी अल्लाह अन्हुम पाण करीमनि खां पुछियो अल्लाह जा नबी भला जन्नत में जन्नती दाख़िल थींदा, पोइ उन्हनि जो जेके दुनिया में थोरियूं घणियूं लज़िशूं हुयूं, थोरियूं घणियूं कावड़ हुयूं, पाण करीम जन्नत में हुनखे सभु कावड़ूं, सभु लज़िशूं ख़तमु थी वेंदियूं। हू पाण में उते भाइर ऐं मोहबत थी करे रहंदा। उते को ज़हन में ॻाल्हि कोन्हे त असांजो पाण में को इख़्तिलाफ़ हो। त यादि रखो त साहबा इकराम जो शाम अल्लाह ताला केॾो बयानु फरमायो। अर्ज़ु पियो रखां अबू बकर जे बारे में को ज़बान दराज़ी न करे, न ई कंहिंखे इजाज़त आहे। अल्लाह अकबर। वरी अचो उमर फारूक जे लाइ। सुभान अल्लाह। उमर फारूक रज़ी अल्लाह ताला जो शान अल्लाह ताला केॾो बयानु फरमायो। रिश्तेदारी में अबू बकर सिद्दीक़ नबी जो सहुरो आहे। अम्मा आशा सिद्दीक़ा नबी जे घर में आहे। पाण करे जिबरील आयो मूंखे ॿ दफ़ा अची मूंखे चई, पैगाम खणी आयो ऐं पाण करे रेशम जो कपिड़ो हो। अल्लाह अकबर। उनमें तस्वीर महसूस पे थी, मौला पैगाम खणे अल्लाह जे तरफ़ां। इहो छा हो त अम्मा आशा सां रिश्तेदारी जो अल्लाह जे तरफ़ां अमर हो। अबू बकर सिद्दीक़ नबी करीम खे पंहिंजी न्याणी बीबी आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा ताहिरा मुतहरा रिश्ते में निया, पाण करीमनि जी घरवारी आहे, मोमिननि जी माउ आहे। अबू बकर नबी जो सहुरो आहे। पाण खे सहुरो केॾो मिठो हूंदो आहे। रसूल खे पाण करीम फरमायो त सहुरो बराबरि पीउ जे अथव। पीउ जो अदब था कयो त सहुरे जो बि अदब कयो। मूंखे ॿुधायो त नबीअ खे अल्लाह ताला सहुरो बहितरीनु ॾींदो या न? त ही नबी करीम जे लाइ जेके रिश्ता थिया पई थिए आसमान ते पिया थिया। अबू बकर सिद्दीक़ नबी जो सहुरो आहे। बीबी आशा रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी जी घरवारी आहे। वरी उमर फारूक नबी जो सहुरो आहे। बीबी हफ्सा नबी जी घरवारी आहे। अबू बकर बि नबी जो सहुरो, उमर बि नबी जो सहुरो। सुभान अल्लाह। वरी अली उल मुर्तज़ा नबी जो न्याणो,
रिश्तेदारी ॾिसो वरी अली उल मुर्तज़ा नबी जो न्याणो अम्मा फ़ातिमा ज़हरा ख़ातून जन्नत नबी करीम जी न्याणी फ़ातिमा सैयदना अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी घरवारी आहे बीबी सगोरी। वरी हज़रत उस्मान के नबी करीम यकी बदी करे ॿ न्याणियूं रिश्ते में ॾिनियूं। पहिरीं बीबी रुकैया जॾहिं वफ़ात करे वई त खेसि बीबी उम्मे कुलसूम जो रिश्तो ॾिनो आहे। उहे चार ई भेनरूं आहिनि बीबी खदीजतुल कुबरा जे बतन मां आहिनि। बीबी खदीजतुल कुबरा खे चार न्याणियूं। पहिरीं बीबी ज़ैनब जेका हज़रत अब्बास के रिश्ते में नबी करीम ॾिनी आहे। उन खां बाद में बीबी न्याणी आहे नबी करीम जी बीबी रुकैया जेका हज़रत उस्मान गनी जे रिश्ते में आहे। वरी जंगे बदर जे टाइम ते बीबी सगोरी वफ़ात करे वई आहे। नबी करीम बदर तां मोटिया अचनि पिया पुछा कयूं उस्मान किथे आहे? चयोसि उस्मान कब्रिस्तान में आहे। तव्हांजी न्याणी दुनिया मां रिहलत फरमाए वई आहे। पाण करे सभु अचनि था क़ब्र मुबारक ते वेहनि था। उस्मान गनी खे गिराटी पाइनि था तज़ियत कनि था। उस्मान ज़ारो कता रोए पियो अल्लाह जा नबी आऊं इन करे मूंखे तव्हां भले त थियो पिया आऊं सब्र कयां थो अल्लाह जी रज़ा ते राज़ी आहियां। पर सदमो इहो रहिजी वियो त माण्हू मूंखे चवनि था मुहम्मद जो न्याणो पियो अचे पर उस्मान खे अॼु ईअं केरु चवंदो? पाण उस्मान गम न कर उथी ऐं उम्मे कुलसूम जेकी मुंहिंजी ॿिया न्याणी आहे उहा तोखे रिश्ते में ॾियां थो। अल्लाह पर यके तॾहिं उस्मान गनी खे छा चइबो आहे? ज़िन्नूरैन माना ॿिनि नूरनि वारो नबी जो ॿ न्याणियूं हज़रत उस्मान गनी जे रिश्ते में आयूं। अल्लाह अकबर। ही चारि ख़लीफ़नि जी नबी करीम सां सुभान अल्लाह रिश्तेदारी त ॾिसो। उन खां बाद में हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला जो अञा मक़ाम त ॾिसो। सैयदना अली उल मुर्तज़ा जी न्याणी आहे जंहिंजो नालो बीबी उम्मे कुलसूम आहे। पंहिंजनि किताबनि में सुन्ननि जे किताबनि में अहले तशरीह जे किताबनि में हर किताब में मौजूदु आहे। कंहिं बि किताब जो हवालो चओ तव्हांखे ॾींदुसि। कंहिं बि मकतब फ़िक्र मां इंशाअल्लाह तव्हांखे किताब मां कढी ॾींदुसि हवालो। बीबी उम्मे कुलसूम आहे जेका हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला खे हज़रत अली रज़ी अल्लाह ताला न पंहिंजी न्याणी उम्मे कुलसूम उमर फारूक जे निकाह में ॾिनी आहे। जॾहिं उमर फारूक वफ़ात करे वेंदो आहे त सैयदना अली उल मुर्तज़ा मथां बीही करे रोंदा आहिनि। हथ अब्दुल्ला बिन उमर चवंदो आहे अब्दुल्ला बिन उमर अब्दुल्ला बिन अब्बास चवंदो आहे अची करे बीहंदो आहे ॾिसंदो आहे त केरु माण्हू एतिरो आहे जेको उमर फारूक जे जनाज़े जे मथां बीठो आहे ऐं हीउ लफ़्ज़ पियो चवे त तो बहितरीनु कमु कया तूं नबी करीम सां हमेशह गॾु हूंदे हे रसूल करीम ईंदो हो मूंखे ॿुधाईंदो त अबू बकर बि मूंसां गॾु हो उमर मूंसां गॾु हो। उमर जेको तो दुनिया में कमु कयो आहे सो अजीब तो कमु करे छॾियानि। उमर तुंहिंजो रवर दुनिया में कोन पैदा थींदो। इहे अफ़सोस जा लफ़्ज़ हज़रत अली साईं मथां पियो अचे। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास फरमाए थो जेको हज़रत अली साईं जो सौट आहे उहो फरमाए थो आउं फी करे अचां थो रस में ॾिसां त केरु आहे उहो ॾिसां पियो त उनजो नालो हज़रत अली साईं आहे। हज़रत अली साईं हज़रत उमर फारूक जे जनाज़े जे मथां बीही रोए पियो ऐं हज़रत उमर फारूक खे लफ़्ज़ चवे पियो। उन खां बाद में हदीस थो अचे उन खां पोइ पाण पंहिंजे घर विया आहिनि। सदु न्याणी उम्मे कुलसूम जेका उमर फारूक जे रिश्ते में हुई उहा जेका तो बेवह थी वई आहे पंहिंजी न्याणी खे घर वठी वञी उते हज़रत अली साईं पंहिंजे घर में इज़त कराई आहे। मूंखे ॿुधायो जेकर अली साईं जी मुखालिफ़त हुजे उमर फारूक सां तव्हां मुखालिफ़ खे न्याणी ॾींदो? कोन ॾींदो। न्याणी हुनखे असीं ॾींदासूं जेको असांखे भलो हूंदो जंहिंजो हसब नसब भलो हुजो जंहिंजो बैकग्राउंड भलो हूंदो जंहिंजो उथणु वेहणु भलो हूंदो जंहिंजी गुफ़्तगू भली हूंदी जंहिंजो अख़लाक़ भलो हूंदो जंहिंजो किरदारु भलो हूंदो जंहिंजी गुफ़्तार भली हूंदी। हज़रत अली साईं खे सभ खां वधीक बहितरीनु न्याणो नज़र आयो त उमर फारूक आयो। उमर फारूक खे हज़रत अली साईं ॼाणी। अल्लाह अकबर। वरी ॾिसो हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला जूं रिश्तेदारियूं सुभान अल्लाह। तव्हां ॾिसो हज़रत जाफ़र सादिक जेको आहे सो कंहिंजे उनजे रिश्ते में तव्हां फिरी फिरी अचो था त जेको हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो नानो तो रिश्ते में थिए। अल्लाह अकबर। ही एतिरियूं साहबनि जूं पाण में रिश्तेदारियूं हुयूं अहल बैत जूं रिश्तेदारियूं हुयूं। हिननि में का बि नफ़रतूं पाण में कोन हुयूं। मामूली रंजिशूं हूंदियूं आहिनि बशरी तक़ाज़ा हुअनि ऐं असांखे अव्हांखे उन इख़्तिलाफ़ में पढ़ी ज़रूरत ई कान्हे का। अव्हांखे आख़िर में इहो ॿुधायां त वाक़ई करबला 61 हिजरी में थियो आहे। नबी करीम जे दुनिया मां रिहलत खां 48 साल पोइ थियो आहे वाक़ियो।
हाँ कई दोस्त चवंदा आहिनि यार क़ुर में ॾिसो हसद करे क़ुर में करबला जो वाक़ियो छो न विधऊं। अब 48 साल पोइ जेको वाक़ियो आयो करबला जो त क़ुर में कीअं ईंदो? क़ुर त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुनिया में हिदायत करण खां बाद में बंदि थी वियो, नबो जो दरवाज़ो बंदि थी वियो त जिब्रील जो अचण ई बंदि थी वियो त 48 साल खां बाद में कीअं जिब्रील ईंदो आहे? बसि अल्लाह अकबर। त पाण करीम जेको बि थिए वाक़े इन वाक़ियुनि जा जेके बि नबी करीम सां जे अहल सां पाण करीम जे अहल बेत सां करबला जो जेको वाक़ियो थियो इन मैदान में जेके शहादत जो सैदना हुसैन सां गॾु 73-72 साथी शहीद थी विया आहिनि। अल्लाह अकबर। उन्हनि शहादत ते हर मुस्लमान ग़म में आहे ऐं हर मुस्लमान खे ॾुख ई सदमो आहे। वॾे में वॾो मारको ॾुख वारो सदमे वारो हो। उबैदुल्लाह बिन ज़ियाद गवर्नर ज़ुल्म कयो या यज़ीद ज़ुल्म कयो या उनजे फ़ौजिन ज़ुल्म कयो। असांजो ईमान आहे मसलक जो असांजो अक़ीदो आहे। पूरी मसलक जी आउं तर्जुमानी पियो कयां त जेके बि क़त्ल शहादत हुसैन में शामिल हुआ मशवरे में या शहीद करण में या जंग जी जगह ते या संदन शहादत जे करे ख़ुशि थिया सभु जहन्नमी आहिनि। ऐं यज़ीद हुजे या यज़ीद जा साथी हुजनि या उनजो गवर्नर हुजे या उनजा दोस्त हुजनि जेके बि हज़रत हुसैन ऐं संदन जी शहादत में शरीक आहिनि इहे हक़ीक़त में जहन्नमी आहिनि। पोइ केर बि हुजे जेको शरीक न आहे आज़ादु आहे, जेको शरीक आहे सो जहन्नमी आहे। बाक़ी रही ॻाल्हि त अब लानत विझ त पोइ सचो सम्झई। मूंखे ॿुधाए त लानत विझण ते घणा सवाब मिलंदा। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह अलैहि पाण चवंदा कंहिं ते 30 नेकियूं नबी करीम ॿुधायो आहे। क़ुर मजीद फरमाए त अलिफ लाम मीम तव्हां 3 दफ़ा चयो 10 नेकियूं अलिफ ते 10 नेकियूं लाम ते 10 नेकियूं मीम ते 30 नेकियूं। मूंखे ॿुधायो त कंहिं काफ़िर ते कंहिं यहूदी कंहिं मुर्त ते लानत विझण जूं घणी नेकियूं लिखियल आहिनि क़ुर में हदीस में। नबी करीम सां सिर्फ़ु त कंहिं काफ़िर खे कंहिं यहूदी कंहिं मुनाफ़िक़ खे लानत विझी कान का तूं छा लादो लानत विझराई? वाह त असीं पंहिंजे भला बुछड़ो छाजे लाइ कयूं? क़ुर थो फरमाए त मुंहिंजे तरफ़ां लानत आहे उन्हनि ते, मलाइकनि जी लानत आहे, इंसान जी लानत आहे। जॾहिं अल्लाह उन्हनि ते लानत विझी छॾी आहे त मुंहिंजे तुंहिंजी लानत मां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? नफ़रतूं पैदा थी थींदो, कुझु कोन थींदो। यज़ीद मरी वियो, मौलनि ते लानतुनि खे छॾियो जेके ज़िंदह यज़ीद फिरनि पिया, जेके इस्लाम जा दुश्मन आहिनि, जेके मुनाफ़िक़ आहिनि, जेके मुर्तद आहिनि, जेके मुस्लमाननि सां ज़ुल्म पिया कनि। पोइ नाले जा मुस्लमान हुजनि ओ वक़्त जे खे ललकारियो जेके हाकिम हुकूमतनि जेके ज़ुल्म था कनि इदारे मदरसनि जे ख़िलाफ़ु, मस्जिद जे ख़िलाफ़ु, क़ुर जे ख़िलाफ़ु, दीन जे ख़िलाफ़ु, इन्हनि ज़िंदनि जे ख़िलाफ़ु केरु विढ़े कोन थो। मौलनि ते लानतुनि जो वस्कार लॻो पिया, मरी विया, खपी विया। जेकर जहन्नमी आहिनि त उते सड़नि पिया, तव्हांखे छा कंदा? जेकर जन्नत ईंदे जन्नत में आऊं उनखे अवां छा कंदासीं? हीउ अल्लाह जो मामिलो आहे। यादि रखिजो तंहिं करे असांजे मौक़िफ़ आहे जेको इमाम हुसैन जो दुश्मन आहे, इमाम हुसैन जे साथियुनि जो दुश्मन आहे, अहल बैत जो दुश्मन आहे, रसूलुल्लाह जो दुश्मन आहे, रसूल करीम जे सचे वफ़ादार ऐं जान निसार साहब जो दुश्मन आहे, इस्लाम का ख़ारिजी मुर्तद आहे। अल्लाह ताला मूंखे वांगे सही माना में दीन खे सम्झी तौफ़ीक़ अता फरमाए। पर महिरबानी करे हर तारीख़ ते ईमान न आणियो, हर तारीख़ ते ईमान न आणियो। तारीख़ पढ़ंदा जंहिंजो किताब जेको ॾे वधो पढ़े बा तूं सचो ई अब तो बसि हू हुनखे वियो गार ॾे, हुनखे तोखे मूंखे गार ॾियण जो हुकुम ई कोन्हे को। सूर बकर में अल्लाह ताला असांखे आज़ादु फरमायो आहे। फरमाए तिल्क उम्मतुन, इहो उम्मतूं गुज़री वियूं जेके तव्हां खां अॻु में जेके हुननि ग़लति कमु कया उहे पाण भरींदा, त हुननि नेक कमु कया उन्हनि खे फ़ाइदो थींदो। तव्हां खां उहो पुछा थींदो जेके तव्हीं पाण कमु कंदो। क़बर मां असांखे सुवालु कोन थींदो, छो त जेका 1300 साल 1400 साल पहिरीं मामिलो थियो असांखे उनजी ख़बर ई कान्हे। अल्लाह असां तोखे छा ॿुधायूं? अल्लाह पुछंदो ई कोन को, मलाइक पुछंदा ई कोन को। बाक़ी रही आहे ॻाल्हि त पंहिंजी ज़िबान दराज़ी जे बारे में तव्हां खां पुछा थींदी त साहबनि जे ख़िलाफ़ु तो ज़िबान ॻाल्हाई, तो घटि वधि ॻाल्हायो, तोखे कंहिं इजाज़त ॾिनी हुई? अहल बैत जे ख़िलाफ़ु तो घटि वधि ॻाल्हायो, तोखे कंहिं इजाज़त ॾिनी हुई? अहल बैत जी दुश्मनी तो कई आहे, नाम निहाद। हिकिड़ा वरी अॼुकल्ह नारा शुरू थी विया, नऊज़ बिल्लाह मिना। हिकिड़ा साहब जे शान में नारा पिया हणनि, ॿिया अहल बैत जे शान में नारा पिया हणनि। वरी उहो नारो हणी चवंदो लानत हुनजे मथां जेको साहबनि खे नथो मञे, ॿियो लानत हुनजे मथां जेको अहल बैतनि खे नथो मञे। ॿई मुस्लमान, हुतां बि मुस्लमान, हुतां मुस्लमान, हुन नारे मुस्लमान। हद थी वई आहे त हींअर पुरफुन दौर, हीउ फ़साद जो दौर आहे। क़यामत क़रीब आहे, पाण घर में ईमान खे बचाइजो,
ईमान खे बचाइजो। कंहिं ॻाल्हि जी ख़बर न हुजेव त उन ते जेको आहे तनक़ीद न कजो। कंहिं मसइले जी ख़बर न हुजेव त ज़्यादा उन ते बहस न कजो। तारीख़ जा औराकनि जी ख़बर न हुजेव त चुप रहिजो। जेको वाक़ियो अॼु ताईं मुस्तनिद तव्हां कंहिं बि आलिम खां फाज़िल खां पुछो, चाहे सुन्नी हुजे, शियो हुजे, अहल हदीस हुजे, देवबंदी हुजे, बिरली हुजे, हिकु वॾे में वॾो चुट जो आलिम हुन खां पुछा कयो, साईं भला करबला जे वाक़े जे बारे में का सची तारीख़ आहे? केर बि चवंदो बाबा सची तारीख़ असां वटि आहे कान का। को कीअं पियो लिखे, को कीअं पियो लिखे, को कीअं पियो लिखे। पंहिंजी मर्ज़ी सां जंहिं लेखक खे जेका ख़बर पई उन उते लिखी छॾी आहे। तंहिं करे जेको आहे सो असांखे ख़ामखा हू त हस्तियूं 48 साल अॻे गुज़ारे वियूं हुयूं। करबला जे वाक़े खां अॻु में अबू बकर सिद्दीक़ 48 साल वरी अची था उमर फारूक तक़रीबन जेको आहे 45 साल अॻे गुज़ारे वियो। अहिड़े नमूने सां उस्मान गनी बि अहिड़े नमूने सां घटि में घटि 42-41 साल अॻु में गुज़ारे वियो। जेके दुनिया मां रहलत करे विया उन्हनि ते नौज़ बिल्ला मिन्हा वध घटि ॻाल्हाइनि, उन्हनि ते तबरा करणु, इहो ईमान कोन्हे को, इहो शैतान जे तरफ़ां हिकिड़ो झांसो आहे। सिरात मुस्तक़ीम खां हटण जी कोशिशि कयो। निमाज़ूं पढ़ो, इबादत कयो, ज़कात ॾियो, ख़ैर कयो, उन्हनि जे लाइ रज़ी अल्लाह अन्हु रज़ू अचो दुआउनि में उनखे यादि कयो, नेकनि खे साहबा इकराम जे तरीक़े ते हलो। अबू बकर, उस्मान गनी, अली मुर्तज़ा, हसन हुसैन ऐं जेके साहब इकराम आहिनि उन जे रस्ते ते हलो। पंहिंजे घरवारनि खे, पंहिंजे बचनि खे अम्मा फातिमा ते ज़हरा जी सीरत सेखारियो, उन्हनि खे उनजो परतो सेखारियो। कीअं बीबी सबूरी परदो कंदी हुई, फरमाईंदे त मूंखे अली राति जे मुंहिंजे लाश खे खणिजो, जनाज़े खे ॾींहं जो न खणिजो। अली साईं फरमाए थो त फातिमा तूं अहिड़ियूं ख़बरूं छो थी करीं? इहो भलाने में सबबु कहिड़ो आहे? जनाज़ो आहे ढकियलु हूंदो। फरमाइण लॻी न अली, मुंहिंजे जेको आहे तो चादर जे मथां ग़ैर जे ॾींहं जो नज़र कान पई, ऐं घर मां न निकिरंदी आहियां, त आउं चवां थी त मुंहिंजे जनाज़े ते बि ग़ैर जी नज़र न पए। मुंहिंजो ऊंदा हालात में जनाज़ो खणी क़ब्रिस्तान ते पहुचाइजो। अम्मा फातिमा त असांखे सब्र जो, ऐं अम्मा फातिमा त असांखे जेको आहे तो परदे जो नियाणियुनि खे हुकुम सादर फरमायो आहे, असीं पंहिंजी नियाणियुनि खे परदो करायूं। अम्मा ज़ैनब करबला जे मैदान में सब्र इस्तक़ामत कयो आहे। उन ऐलान फरमायो आहे त असां अहल बैत जेके तकलीफ़ूं थियूं आहिनि असां सभई बर्दाश्त था कयूं। असांजे नाने जो हुकुम आहे त सब्र कजो। असांखे नाने हुकुम ॾिनो आहे, उन रस्ते से हलूं पिया। असीं शहीदनि जे काफ़िले में शामिलु आहियूं, गाज़ियुनि जे काफ़िले में शामिलु आहियूं। त अम्मा जेको असांखे ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा हुकुम सादर फरमायो त हर औरत खे सब्र करणु घुरिजे। अहल बैत जो सबक़ सब्र जो आहे, अहल बैत जो सबक़ अज़म जो आहे, अहल बैत जो सबक़ दीन जो आहे, अहल बैत जो सबक़ इस्लाम जो आहे। इस्लाम जी प्रचार आहे, उनजी शहादत बि इस्लाम, उनजो गाज़ी हुजण बि इस्लाम, उनजे हलण ज़िंदगी जो रस्तो बि इस्लाम, उनजी गुफ़्तार इस्लाम, उनजो किरदार इस्लाम, उन्हनि जी साॼी सीरत इस्लाम अहल बैत जी। असां उन सीरत ते अमल कयोसीं न, असीं कामयाबु थी वियासीं। पूरी राति जूं रातियूं बीबी सगोरी बीठी हूंदी हुई इबादत जे लाइ। अम्मा फातिमा जी ज़हरा पूरी राति। अम्मा ज़ैनब जे बारे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मां हिकिड़ी रस्सी टंगी छॾे त किरी थी पओ त तव्हांखे लोॾो थो अचे तहज्जुद जी निमाज़ में त रस्सी पोयां टंगियल हुजे। तव्हां बीबी सगोरी बीबी ज़ैनब पंहिंजे पोयां रस्सी बदिराए छॾी हूंदी हुई। नबी करीम जी न्याणी आहे, एॾी राति जो इबादत करे जंहिंमहिल ऊंघ अची वञे, गहर अची वञे, किरण जी कोशिशि में रस्सी जे पोयां टकराइजे जिस्म, वरी सिधी थी, वरी इबादत में शुरू। असां पंहिंजे घर वारनि खे निमाज़ूं कोन था पढ़ाए सघूं, रोज़ा कोन था रखाए सघूं, उन्हनि जे लाइ सहूलियतूं घरनि में कयो, घरनि खे मस्कून इबादत गाह बनायो ताकी औरतूं बि निमाज़ पढ़नि, बच्चा निमाज़ पढ़नि। ओ सीरत रसूलुल्लाह, सीरत हुसैनी, ऐं इहो किरदारु, इहो नमूनो सी औलाद खे सेखारे पोइ कामयाबु आहियूं। यादि रखिजो त इस्लाम में, इस्लाम जी तरवीज में, इस्लाम जी दावत में, इस्लाम जी इस्लाम में असां ताईं इस्लाम पहुचाइण में साहबा इकराम जो बहितरीनु किरदारु आहे। त बहितरीनु पाण करीमनि जे अहल बैत जो किरदारु आहे। चाहे उन जूं न्याणियूं हुजनि अहल बैत जूं, चाहे मर्द हुजनि, सभिनी इस्लाम ख़ातिर क़ुर्बानी ॾियूं आहिनि। इन क़ुर्बानी खे रायगाह न रहण ॾियो, इस्लाम खे मज़बूत रखियो ऐं जिहाद खे जारी रखिजो। जेको जिहाद जो सबक़ सैयदना हुसैन ॾेई वियो आहे त कुफ्र जे साम्हूं, ज़ुल्म जे साम्हूं झुकणो न आहे, इन ते मज़बूत रहो। अल्लाह सुब्हानहू व तआला मूंखे आगे मलकनि तौफ़ीक़ अता फ़रमायो। मौज़ू तवील आहे, जेकर कंहिं सहाबा जे शान ते बयानु कजे, अहल बैत जे बयानु कजे, कई रातियूं गुज़री वञनि, मुख़्तसिर जो अर्ज़ु हो। अल्लाह सुब्हानहू व तआला खां दुआ आहे, अल्लाह सुब्हानहू व तआला तव्हांखे मूंखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।